थोरा तो आहियां तव्हां मेहरान टीवी वारनि जो जेका असांजे सॾे ते पहुताने ते हिन जो बुनियादी मक़सदु मुंहिंजी ॻोठाणी समाजी तंज़ीम तरफ़ां इहो आहे त असांजे ॻोठनि मंझि स्पोर्ट्स खे वधायो वञे। स्पोर्ट्स जेके असांजा ट्रेडिशनल रांदियूं आहिनि, ट्रेडिशनल रांदियुनि में सिंधी सकाफ़ती रांदि आहे मल, ऐं उनखे असां भरपूर तरीक़े सां सॼी सिंध में हुअं ई मशहूरु पहिरें नंबर ते मिल आहे, पर कराची में उतार करणु चाहियूं। कराची में चयो वञे थो त रुगो क्रिकेट ई आहे, पर क्रिकेट न आहे, असांजी सिंधी सकाफ़ती रांदि मल आहे जंहिंखे असीं प्रमोट करणु चाहियूं था। ऐं असां कोशिशि कंदासीं त मल पहलवाननि जे लाइ जेको आहे हिते अकेडमी ठाही वञे ऐं हिते वॾो ग्राउंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहियो वञे जेको ट्रेडिशनल गेम्स लाइ हुजे। इन खां अलावा असां चाहियूं था त हिते सिंधी सकाफ़ती जेका असांजी मच कचहरी आहे, असांजी ॻोठाणनि जी कचहरी आहे, जंहिंमें सिंध जा ॾुख सूर तकलीफ़ूं परेशानियूं असां उन मां वंडियूं था, असीं हिक ॿिए खे ॿुधायूं था। उन ज़रिए असां मुस्तक़िम थियूं, नौजवाननि खे बि संभालियूं ऐं असांजे पंहिंजे पीरसननि खे बि संभालियूं। वॾेरनि ऐं नंढड़नि जे कॉम्बिनेशन सां असां क़ौम जे सुधारो आणणु चाहियूं था। इहो ई मुंहिंजो पैगाम आहे जेको असां आम करणु पिया वञूं।